स्वामी साहिब चवनि था, अविनासीअ जो नास कॾहिं कदाचित न थिए, आहे जंहिंजे आसरे धरती धवल आकास, सूरज चंद्र पाणी पवन तेज पुंज परिकास, बेहद रचे बिलास सैल करे सामी चए। भावार्थ, अविनासीअ जो नास कॾहिं कदाचित न थिए। इन जो मतिलबु आहे जेको अविनाशी आहे, निर्गुण आहे, निराकार आहे, परब्रह्म आहे, परमेश्वर आहे, अविनाशी आहे, उहो अमर आहे, उनजो नाश कोन थियणो आहे। परमेश्वर बेअंत आहे, हुनजो कॾहिं बि अंत कोन थो थिए। आहे जंहिंजे आसरे धरती धवल आकाश, ऐं अहिड़े परमात्मा जे आधार ते ई हीअ धरती ऐं ही निर्मल आकाश टिकियल आहिनि। सूरज चंद्र पाणी पवन तेज पुंज परिकास, यानी कि ही जेको सूरज आहे, चंद्र आहे, पाणी आहे, पवन यानी हवा आहे, ऐं ही प्रकाश यानी प्रकाश आहे, इहे सभु छा आहिनि? शुद्ध परब्रह्म जे आसरे ते ई टिकियल आहिनि। बेहद रचे बिलास सैल करे सामी चए, यानी कि अहिड़े अविनाशी परब्रह्म पंहिंजी बेहद लीला रचे, उन में शैल पियो कंदो आहे। शैल करण यानी क्रीड़ा पियो कंदो आहे। हाणे व्याख्या। ब्रह्म माना परमेश्वर, अविनाशी, निर्विकार, बेअंत, लासानी ऐं ज्ञान स्वरूप आहे। ब्रह्म मां ई हीअ नज़र ईंदड़ विश्व जेको जगत आहे उहो पैदा थियो आहे। हीअ सारी सृष्टि परमेश्वर ई पैदा कई आहे। धरती, आकाश, सिज ऐं चंड ऐं हवा ऐं पाणी पिणु ईश्वर मां निर्माण थिया आहिनि ऐं उन जे ई आसरे वजूद में आहिनि। परमेश्वर बेअंत ज्ञान ऐं आनंद आहे, यानी परमेश्वर ज्ञान स्वरूप ऐं आनंद स्वरूप आहे। संसार में फहिलियल प्रकाश पिणु उन ई रचियो आहे। दृश्य जगत, नज़र ईंदड़ सभु पदार्थ परमेश्वर ई पैदा कया आहिनि। पर ब्रह्म आकाश जेॾो विशाल ऐं निर्मल आहे। हीअ काइनात, हीअ सृष्टि, हीअ ब्रह्मांड ब्रह्म ई रचियो आहे, जंहिंमें हू विलास बि कंदो आहे, लीला बि कंदो आहे। बेअंत ब्रह्मांड जे मथां ऐं हेठां ब्रह्म ई ब्रह्म आहे। अहिड़ी का बि जॻह ब्रह्मांड में नाहे जिते ब्रह्म न हुजे। हर जीव जे अंदरि ऐं ॿाहिरि पिणु ब्रह्म यानी परमात्मा व्यापियल आहे। ब्रह्म में सारो विश्व समायल आहे ऐं विश्व जे सभिनी पदार्थनि में ब्रह्म समायल आहे। हीअ सृष्टि रचे शाश्वत परमेश्वर उन में शैल करे रहियो आहे, क्रीड़ा करे रहियो आहे। चयो वियो आहे त पुरुष एवदम सर्वम, ऋग्वेद में इहो चयो वियो आहे। हीअ सारो विश्व परमात्मा जो ई रूप आहे, तंहिं करे संसार खे परमात्मा जो पृथक रूप ॼाणी उन जी शेवा करणु घुरिजे।